सुबह जी निंड रोज़ी के रोके छॾींदी आहे। बीबी साहिब सैयदा फातिमा ज़हरा फरमायो त मां सारी रात इबादत कई, नफ़िल पढ़िया, पोइ थकिजी पियसि, फजर जीअं दाख़िल थियो न पढ़ी सुम्ही पियसि, ऐं सिज उभरियो कोन हो, फजर पढ़ी सुम्ही पियसि त मदीने वारे साईं अचे उथारियो, कूमी या बुनैयत, ए मुंहिंजी न्याणी, ए मुंहिंजी बचड़ी उथी, कूमी फशहदी रिज़्क़ रब्बके, ए मुंहिंजी बचड़ी उथी, ए न्याणी उथी, तुंहिंजो रब रोज़ी तक़सीम करे रहियो आहे, उथी पंहिंजो हिस्सो हासिल कर। ख़ातून अतहर खे, सैयदतुन निसाइल आलमीन खे, पंहिंजी बचड़ी खे, पंहिंजी न्याणी खे मदीने वारे साईं सुबुह जी निंड खां रोकियो। पुट फातिमा उथी, हे वक्त निंड जो न आहे, उथी पंहिंजे रब जी रोज़ी जेका रब तुंहिंजो तक़सीम करे थो पंहिंजो हिस्सो हासिल